नाज़रीन, उत्तर सिंध जी सभ खां वॾी चांडका अस्पताल जे नेफ्रोलॉजी वार्ड जी इमारत ज़ुबून हाल हुअण सबबि चापेड़ किरण मामूल बणिजी विया आहिनि, जंहिंसां मुस्तक़बिल में क़ीमती जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे। अरबे रुपयनि जी बजट हुअण बावजूदि चांडका अस्पताल जी इंतिज़ामिया इमारत जे नए सिर तामीर तोड़े मरमत लाइ के बि जोगा क़दम न आहिनि खिया। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे रशीद समूह। लाड़काने जे चांडका अस्पताल जी 1 अरब रुपयनि खां वधीक बजट हूंदे बि इंतिज़ामी बेध्यानीअ सबबि गुर्दनि वारे नेफ्रोलॉजी वार्ड जी बिल्डिंग जी हालत ख़राब हुजण करे मरीज़ सख़्तु परेशान थी विया आहिनि। बिल्डिंग जा चापड़ो किरण सबबि डायलिसिस लाइ ईंदड़ मरीज़नि जूं ज़िंदगियूं ख़तरे में पइजी वियूं आहिनि। नेफ्रोलॉजी वार्ड में लाड़काने डिवीज़न जे 5 ज़िलनि लाड़कानो, कंबर शहदादकोट, जेकमाबाद, कंधकोट, कशमोर, शिकारपुर समेत दादू ज़िले ऐं बलोचिस्तान जा बि माण्हू हिते डायलिसिस करण लाइ अचनि था। डायलिसिस लाइ ईंदड़ मरीज़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ मुंहिंजी घरवारी आहे, वीचारी बीमार रहे थी। असांखे इंतज़ारु करिणो थो पए, मिशन जो इंतज़ाम सही न आहे। उन ॾींहुं मां वेटिंग हाल में वेठो हुउसि। हे ॾिसो तव्हां, मूंखे धकु लॻो आहे, मथो छिप किरी हिकिड़ो पथर सुको धकु लॻो आहे, अंगूठो मुंहिंजो सुजल अञा ताईं। उहो बिल्डिंग बि सही न आहे। महिरबानी कयो, हुकूमत खे अर्ज़ु असांजो त असांजी मदद करे, असां बीमार जी मालिकी करे। हज़ारे पेशेंट डायलिसिस जा लाड़काने में, ठीकु आहे, इवन 1000 बि थोड़ा आहिनि, अञा वधीक आहिनि। उन लाइ छा पेशेंट कराची था वञनि, होॾे होॾे था वञनि। हिते लाड़काने डिवीज़न आहे, डिवीज़न में 10 सिर्फ़ु डायलिसिस जूं मशीन आहिनि, ठीकु आहे। 10 काॾां डील कनि थाउज़ंड्स खे। उनखां पोइ तव्हां स्ट्रक्चर ॾिसो, अहिड़ो स्ट्रक्चर डायलिसिस जो पेशेंट जल्दी सां बीमारी ट्रांसमिट कंदो आहे ॿिए कंहिंजी। स्ट्रक्चर त एनवायरमेंट त हुनखे एटलीस्ट सही मुंहिंजो मिलणु खपे न। हाणे हे बिल्डिंग कहिड़े वक़्तु बि किरी सघे थी, पोइ डॉक्टर बि वीचारो छा करे, उहो उन मथां बिल्डिंग किरंदी। मरीज़नि खे त ॾिसो कहिड़ी हालत लॻी पई आहे। माना हुकूमत खे अर्ज़ु आहे त माना एटलीस्ट हुनखे जेकी बजट, हेल्थ बजट हेॾी सारी रखनि था, उहा यूटिलाइज़ कनि न। उहो वापसि ई उहा बजट हली थी वञे। उहा ट्रांसप्लांट पेशेंट आहियां, सो डायलिसिस जे लाइ ईंदा आहियूं लाड़काने, पर ॾिठो आहे त ॼण हिते हिकिड़ो ख़ौफ़ वारो माहौल आहे। त जंहिं बिल्डिंग में असांजी डायलिसिस थिए थी, ईअं थो लॻे ॼण ॼाण किरी। उनखां अलावा मशीनुनि जो जेको तइदादु आहे, कुल हिते मां सम्झां थो 9 या 10 मशीनूं आहिनि, ऐं पेशेंट एतिरा आहिनि जो अंदाज़ो मुश्किल आहे कि किथां टैक्सियूं कराए 10-10 हज़ार रुपया किरायो भरे अचनि था पिया, लेकिन हिते सिर्फ़ु 10 मशीनूं आहिनि। त हेॾो वॾो ज़िलो आहे लाड़कानो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो सियासी गेड़ा, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो, ऐं मोहतरमा मैडम फरियाल जो। त उते इहे सहूलियतूं छो न आहिनि मौजूदु? तमामु मशीनियूं त घटि आहिनि। असां पंधु करे अचूं था, चवनि था 2 कलाक तरसो, 3 कलाक तरसो। ॿार हंधि बैठक जी जाइ बि कोन्हे का जो माण्हू वेहे। ॿार उस में माण्हू बीठो आहे। मशीन जी सख़्तु ज़रूरत आहे। कामाणा, छुगुरा, टिबिया, डायलिसिस आहे। हिते सहूलियत बि का बि कान्हे का। मशीनियूं बि थोरियूं न, चवंदा 2-2 कलाक सॼो ॾींहुं इंतज़ारु था कयूं। मशीनियूं बि कोन्हनि, उहे वधायूं वञनि, असांखे सहूलियतूं ॾियनि। बिल्डिंग सफ़ा जनूब लॻी पियो आहे, किरे थी पई मथां। उन जो हाल कोन्हे को, उहा बि असांखे नई कराए ॾियनि। असांखे तकलीफ़ आहे, महिरबानी करे असांजे लाइ मसइलो को सोचनि। असांखे बीमारियूं घणियूं आहिनि। हिते वाटर प्लांट जेको आहे उहो तमामु नाकारा लॻो पियो आहे। न का मोटर था हलनि, न को छा। 5-5 कलाक पेशेंट जेको इंतज़ारु था कनि, जॾहिं वाटर पंप जेको भरिजे तॾहिं जेको मशीनूं चालू था कनि। मशीनूं बि हिते पुराणियूं नाकारा लॻियूं पियूं, कमु नथियूं कनि। 2-2 कलाक 3-3 कलाक इंतज़ारु कयूं था। उन मौक़े ते नेफ्रोलॉजी वार्ड जे इंचार्ज डॉक्टर गुलाम अब्बास कादरी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वार्ड जी हालत तमामु घणी ख़राबु आहे। असांजे वार्ड जी ॾाढी हिकिड़ी बुरी सूरत हाल आहे। तमामु जेके बि दीवारूं आहिनि, सभिनी जा चापड़ लथा पिया आहिनि। रोज़ु छत जे मथां चापड़ किरनि था, जंहिंमें मरीज़ ऐं असां डॉक्टरनि जी ज़िंदगी दाव ते लॻल आहे। असां हिते नेफ्रोलॉजी रिलेटेड सभु सर्विसिस ॾेई रहिया आहियूं, जंहिंमें डायलिसिस आहे, जंहिंमें किडनी बायोप्सी आहे, जंहिंमें असांजूं लाइनूं वग़ैरह लॻाइणियूं आहिनि, जेके W में लॻंदी आहे कन में, या टंग में नलकी जेका, जंहिंजे वसीले डायलिसिस थींदी आहे। सिंध में ॿिए हंधि किथे बि, ख़ैरपुर, नवाब, पंहिंजो कशमोर, कंधकोट, किथे बि न लॻंदी आहे। असां रोज़ानो तक़रीबन हिते 60 डायलिसिस करे रहिया आहियूं। असां वटि जेके बि मरीज़ आहिनि, पंहिंजो कशमोर, कंधकोट, जेकबाबाद, शिकारपुर, दादू, उनखां पोइ हेॾां बलोचिस्तान जा मरीज़ बि हिते था अचनि डायलिसिस। MS खे, हायर अथॉरिटीज़ खे लिखियो आहे त बराए महिरबानी असांखे को सब्सटीट्यूट ॾिनो वञे या हिनखे रेनोवेशन कई वञे।
हो एमए साहब वारा वरी अॻिते फॉरवर्ड करे हो लिखी था छॾनि पंहिंजो बिल्डिंग खाते वारे उहे अचनि था रुगो ॾिसी करे हलिया था वञनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त सिहत खाते खे घुर्जे त हिन बिल्डिंग जी ख़राब हालत खे मदे नज़र रखंदे नेफ्रोलॉजी वार्ड जी मरमत कराई वञे ऐं मशीनुनि जी खोट पूरी कई वञे त जीअं हिते ईंदड़ मरीज़नि खे सिहत जूं बहितर सहूलियतूं मिली सघनि। कैमरामैन मुबशर खोखर सां गॾु रशीद समूह, आवाज़ टीवी, लाड़काणो।